जय मसीह मुझे प्यारा गौरव भेणो परमेश्वर के प्यार चैनल ते तव्हां सभिनी जो स्वागत है। अॼु असां ॾिसंदासीं परमेश्वर के एक महान दास के बारे में जिन जो नालो चार्ल्स स्पर्जन है। चार्ल्स स्पर्जन जो जन्म 19 जून 1834 में इंग्लैंड के एसेक्स शहर में थियो। संदस जन्म एक ईसाई परिवार में थियो। संदस पिता एक अलग शहर में पादरी हो ऐं संदस ॾाॾो जेको हो वो एक अलग शहर में पादरी हो। ऐं थियो ईअं कि हुननि खे आर्थिक कठिनाई हुई। उन्हनि खे 9 ॿार हुआ। चार्ल्स जा 8 भाउर ऐं भेनरूं हुआ। इन करे चार्ल्स ऐं उनजे 2 भाउरनि खे संदस जिते ॾाॾो ऐं ॾाॾी रहंदा हुआ उन शहर में वञी करे रहणो पियो, छाकाणि त पैसनि जी चङी तकलीफ़ हुई। ऐं 7 सालनि जी उमिरि ताईं हुनखे पंहिंजे ॾाॾे ॾाॾीअ वटि ई रहणो पियो। 7 सालनि खां पोइ हू पंहिंजे माउ पीउ जे घर आयो। माउ पीउ जे जिते शहर में सेवकाई कंदा हुआ उते आयो। ऐं थियो ईअं हू नंढे हूंदे खां ई चर्च वेंदो हो। हुन ॾिठो ई कि मुंहिंजो दादो कीअं पादरी आहे, कीअं मैसेज ॾींदो आहे। इन करे हुनखे प्रभुअ जे वचन जे प्रति हुनखे नंढे हूंदे खां ई ज्ञान हो। ऐं थियो ईअं ऐं हुनजी माता बि हुई जेकी जेॾी महिल हू 7 सालनि खां पोइ पंहिंजे माउ पीउ जे घर आयो तॾहिं हुनजी माता हुई उहो ॿियनि ॿारनि जे लाइ बि प्रार्थना कंदी हुई ऐं सभिनि खे प्यारु करणु सेखारींदी हुई पंहिंजे ॿारनि खे। ऐं जेके बि हिनजे घर ईंदा हुआ ॿिया बि ॿार हुनखे सिखणु ईंदा हुआ, बाइबल जा वचन सिखणु ईंदा हुआ। उन्हनि खे प्यारु करणु सेखारींदी ऐं कीअं प्रभु जे वचन ते हलबो आहे उहो सेखारींदी। उहो चार्ल्स स्पर्जन नंढे हूंदे खां ॾिठई ऐं सभिनि जे लाइ अलॻि अलॻि प्रार्थना कंदी हुई पंहिंजे ॿारनि जे लाइ। ऐं चार्ल्स स्पर्जन लाइ इहा प्रार्थना कंदी हुई प्रभु लाइ कि हीउ मुंहिंजो जेको पुटु आहे उहो तुंहिंजे लाइ जीए। ऐं उनजो जॉब हुनखे जेॾी महिल चार्ल्स 15 सालनि जो थियो तॾहिं मिलियो, छाकाणि त चार्ल्स पंहिंजी 15 साल जी उमिरि में थोरो भटकिजी वियो, दुनियादारी में भटकिजी वियो। हुनजा माउ पीउ ईसाई हुआ, चर्च में वेंदा, पाण बि चर्च में वेंदो हो, पर तंहिं हूंदे बि जवानीअ में हू थोरो भटकिजी वियो। ऐं हू चाहे पियो कि मूंखे पाप जी क्षमा मिले, मूंखे माफ़ी मिले। इन करे हिकु दफ़ो हू ॿिए शहर में पियो वञे, पर बर्फ़ जे तूफ़ान हुनखे रोके छॾियो। उतां जी जेकी गांव जी कलीसिया हुई उन में हू चर्च में आर्तवार ॾींहुं वियो ऐं उतां जो उन मैसेज ॿुधो। उतां जो पादरी हो जेको उन आर्तवार जो मैसेज खयईं ऐं उहो सिंपल मैसेज हो, पर उहो मैसेज चार्ल्स जे मन में छाइजी वियो ऐं छुई छॾियईं। ऐं उहो वचन हो यशाया 45 जो 22 कि मूं वटि ॾिसो मां तव्हांखे उधार ॾींदुमि। चार्ल्स खे इन वचन सॼो जीवन हुनजो बदिले छॾियो। छो छाकाणि त चार्ल्स पंहिंजे 15 साल जी उमिरि में थोरो ग़लति आदतुनि में हली वियो, पाण शराब पीअणु लॻो ऐं कुझु ग़लति आदतुनि में लॻी वियो। इन हूंदे बि पर हू चर्च वञणु न पियो बंदि करे, हू चर्च वञे पियो। ऐं इन मैसेज ॿुधण खां पोइ, इन सरमन ॿुधण खां पोइ हुनजो जीवन टोटली बदिलिजी वियो। हुन 1850 यानी पंहिंजे 16 सालनि जी उमिरि में बपतिस्मा वरितो। बपतिस्मा वठण खां पोइ हुन पंहिंजे जीवन जो हिकिड़ो ई मक़सदु ठाहे छॾियईं कि मां प्रभु यीशु मसीह जे नक्श क़दम ते हलंदुमि। मां जीअं प्रभु यीशु मसीह चाहींदो, जीअं हुनजी इच्छा हूंदी, जीअं हुनजी मुंहिंजे जीवन मां योजना हूंदी, उन हिसाब सां मां हलंदुमि। इन हिसाब सां हू प्रभु जे हर इच्छा खे पूरो कंदो रहियो। ऐं थियो ईअं कि ईंदड़ कुझु महीननि में ई हू सुसमाचार ॿुधाइण वारो थी वियो। हू पासे में आसे पासे में जेके छोकिरा हूंदा हुआ, जेके हुनजा दोस्त हूंदा हुआ, उन्हनि खे सुसमाचार पियो ॿुधाए। ऐं हिकु दफ़ो हिकु हुन ग़रीब इलाइक़े में वियो, उते कुझु मजूर हुआ ऐं उन्हनि जे मजूरनि जूं जालूं हुयूं। उते हुननि खे हुन सुसमाचार ॿुधायो ऐं हुनजो नतीजो अहिड़ो निकितो कि हिन जी तारीफ़ थियणु लॻी। छाकाणि त हिकु दफ़ो ईअं थियो हो जेॾी महिल हू पंहिंजो दादा ऐं दादीअ सां गॾु रहंदो हो, उते हिकिड़ो ॼणो आयो हो जेको वॾो मिशनरी में कमु कंदो हो। हुन नंढे हूंदे खां ई हिनखे ॾिठो हुअईं कि हिन में ॻाल्हाइण जी केतिरी क्षमता आहे। हुन ओॾी महिल ई चयो हुअईं कि चार्ल्स अॻिते हली करे वॾे हूंदे हू वॾी भीड़ जे साम्हूं सुसमाचार प्रचार कंदो ऐं थींदो बि ईअं पियो। आख़िरकार छा थियो, पंहिंजे 16 सालनि जी उमिरि में हिन बपतिस्मा त वरितई ई वरितई, हू सुसमाचार फैलाइणु ईंदो। त उतां जी जेकी कलीसिया हुई, उन गामड़े जी कलीसिया हिनखे चयो कि तूं असांजे चर्च में पादरी थी, पर हिन जी उमिरि ख़ाली 16 साल हुई ऐं कोई हिनखे अनुभव न हो। छाकाणि त अनुभव जे न हुजण जे करे ऐं पंहिंजी घटि उमिरि जे करे हिन प्रभुअ खां प्रार्थना कयईं कि प्रभु तूं मूंखे इस्तेमालु कर। मां त चाहियां थो कि तुंहिंजे सुसमाचार खे मां अलॻि अलॻि हंधि वञी फैलायां। उहो सुसमाचार खे फैलाइण लाइ हू करणु लॻो ऐं उनजी प्रार्थना जो जवाबु आयो। प्रभु हुनखे जवाबु ॾिनईंसि ऐं हुनखे एतिरो इस्तेमालु कयईं कि अॻिते हली करे असां हुनजे जीवन मां ॾिसंदासीं कि प्रभुअ उनखे कीअं इस्तेमालु कयो ऐं कीअं ॾाढनि माण्हुनि जे लाइ, ॾाढनि हुनजे दोस्तनि खे, हुनजे माइटनि खे आशीष ॾिनई कि ॿियो कुझु न, उहे बि हुनजो वचन ॿुधी करे पंहिंजे जीवन खे चेंज करे छॾियो। ऐं थियो ईअं
उनजी ख्याति वधंदी वई। पंहिंजी 19 साल जी उमिरि में उनजो नालो लंडन ताईं पहुची वियो। लंडन जी हिकिड़ी चर्च आहे, लार्क स्ट्रीट चर्च आहे, उन हिनखे निमंत्रण ॾिनो कि तूं हिते अची करे सरमन बात, हिते अची करे तूं सुसमाचार कए। ऐं थियो ईअं कि हू पंहिंजी 19 साल जी उमिरि में लंडन वियो, उनजे चर्च में सुसमाचार बांटी ऐं उतां जी जेकी पब्लिक हुई उनजे सुसमाचार खे ॾाढो सुठे नमूने वेलकम कयूं। छो छाकाणि त हिनखे ॻाल्हाइण जी हिकिड़ी अदा हुई। ही ॻाल्हाईंदो हो त साम्हूं बिल्कुलु सभु शांत थी वेंदा हुआ ऐं ॿियो कुझु न, बिल्कुलु शांतीअ सां ॿुधंदा हुआ ऐं उन वचन खे अपनाईंदा हुआ। ऐं थियो ईअं कि जेॾी महिल ही प्रचार करे पियो ओॾी महिल उते घटि में घटि उन चर्च में 200 माण्हू हुआ। जेॾी महिल हिन जो प्रचार पूरो थियो त सभिनी उथी बीह करे ताड़ियूं वॼायूं। धीरे धीरे लंडन जे हर कलीसिया में हिन जो नालो वधंदो वियो ऐं उतां जा कलीसिया जा हर पादरी हिनखे आमंत्रण कंदा हुआ कि हिते अची करे तूं बि सुसमाचार बांट। ऐं थियो ईअं, जिते जिते हिन सुसमाचार बांटियो उते उते बेदारी आई। हिन जिते जिते सुसमाचार बांटियो उते माण्हू हिनखे एक्सेप्ट कयो, प्रभु यीशु खे एक्सेप्ट कयो। हू प्रभुअ जो वचन कीअं बांटींदो, हू चवंदो बाइबल जो इस्तेमालु कयो। बाइबल में जेके जेके प्रभु यीशुअ जूं शिक्षाऊं आहिनि उन्हनि ते हलो, ख़ाली वचन ॿुधो न, उन ते हलो। ऐं छो छाकाणि त वचन ते तव्हां हलंदो त तव्हांजो जीवन ऑटोमेटिक प्रभु यीशु बदिलींदो। ऐं थियो ईअं, हे जिते जिते वञे पियो उते भीड़ जी भीड़ इकठी पई थिए। उनजो सरमन, उनजो सुसमाचार ॿुधण लाइ सभु माण्हू इंतज़ारु कंदा हुआ। ऐं इन रीति सां उन पंहिंजी जवानीअ में पंहिंजी सभु ग़लति आदतूं छॾे करे हिकु सुठी सेवकाई जो पंहिंजो जीवन आरंभ कई। हुनजी शादी सुज़ान नाले जी छोकिरीअ सां थी। संदसि खे उन मां 2 ॿार थिया, 2 जुड़वा थिया। उन जो नालो चार्ल्स ऐं थॉमस हो। पर उनजे 1 महीने खां पोइ उनजे जीवन में हिकु ट्रेजेडी थी। उनजे 1 महीने खां पोइ जॾहिं उनजा ॿार थिया, उन 1 महीने खां पोइ उनखे कंहिं हंधि सुसमाचार बांटणो हो। जॻह काफ़ी वॾी हुई पर माण्हू बि उते ॾाढा अचण वारा हुआ। उते 22,000 जे आसपास जी पब्लिक खे न्योतो ॾिनल हो ऐं 22,000 जी सिटिंग अरेंजमेंट न हुई एॾी। पर तंहिं हूंदे बि इन मन ॿधी करे उते सुठे नमूने अरेंजमेंट कयो। पर थियो ईअं, सुसमाचार जेॾीमहिल ही बाटण आयो उन खां 10 खां 15 मिंट पहिरियों कंहिं उते रड़ कई कि बाहि लॻी आहे, बाहि लॻी आहे। उहो बाहि लॻी आहे माण्हू ॿुधी करे उते भगदड़ मची वई ऐं उते जेके 22,000 माण्हू इकट्ठा थिया हुआ हिक ॿिए जे मथां किरनि पिया। 7 ॼणा उन में इन ट्रेजेडीअ में मरी विया ऐं चङा ई ॼणा इंजर्ड थी विया। इन घटना हिनखे ॾाढो मायूस करे छॾियो। हू वक़्तो वक़्तु इन घटना जी ज़िक्र कंदो पंहिंजे दोस्तनि सां। छो छाकाणि त हिनखे दिलि में ॾाढो पेन पियो थिए, ॾाढो सूर पियो थिएसि कि मुंहिंजे करे ही सभु कुझु थियो आहे। हिन जे मौत जो ज़िमेदार मां आहियां। पर हिन जा दोस्त ऐं जेके ॿिया पादरी हुआ चवनि पिया हिन में तुंहिंजो ॾोह न आहे, प्रभु जी इच्छा हूंदी। छाकाणि त ॿियो कुझु न, हीउ चए पियो मां सभु अरेंज कयो, हू कयो, पर कंहिंजी, छाकाणि त ॾिसबो आहे न, जंहिंजी ख्याति वधंदी आहे त हुनजी आलोचना बि थींदी आहे। के माण्हू हिन जा दुश्मन बि थी विया हुआ। इन करे कंहिं उन्हनि जे दुश्मन मां ई कंहिं उते रड़ कई हुई कि बाहि लॻी, अहिड़ो कुझु थियो न हो। इन जे भगदौड़ थी ऐं भगदौड़ में माण्हू मरी बि विया ऐं इंजर्ड बि थिया। इन घटना हिनखे ॾाढो उदास करे छॾी। पर तंहिं हूंदे बि जेके हिन सां गॾु जेके पादरी हुआ, जेके हिन जा फ्रेंड्स हुआ, हिन जा दोस्त हुआ, शुभचिंतक हुआ, ऐं प्रभुअ हिनखे ॿी सामत ॾिनी। 15 ॾींहंनि खां पोइ हिन हिकिड़ी ॿी सभा अरेंज कई। उन में बि पब्लिक आई ऐं उन 2-3 महीननि खां पोइ हिन हिकु सभा अरेंज कई जंहिंमें जेकी 22,000 पब्लिक हुई उन खां बि वधीक पब्लिक आई। छो छाकाणि त माण्हू हिन जो सुसमाचार ॿुधणु ईंदा हुआ, परतां खां ॿुधणु ईंदा हुआ। हिन जे ॻाल्हाइण जो जेको तरीक़ो हो ऐं जेको हिनखे बाइबल में जीअं वचन बाटण जो हिनखे प्रभु हुनखे सामर्थ ॾिनी हुई, उहो ॿुधी करे माण्हुनि जो जीवन बदिलजंदो हो। इन रीति सां हिन जी ख्याति वधंदी रही ऐं हिकु दफ़ो ईअं थियो कि हिनखे हिकु एतिरी वॾी सभा करणी जंहिंमें 50 खां 60 हज़ार माण्हू अचण वारा हुआ। उते ही न पियो चाहे कि जीअं पहिरियों उते भगदड़ मची कि अहिड़ो कुझु थिए। इन करे हुन हॉल में वञी करे चेक कई, सभु चेक कई। त हिनखे उहो हॉल में वियो ऐं हुन हॉल में वञी करे चेक करणु चाहियो कि मां किथे बि करे ॻाल्हायां जो सभिनी ॿुधणु अचे। त हिन अलॻि अलॻि जॻह ते वञी करे ॻाल्हायईं। त हिकु हंधि हिन ॻाल्हायईं कि मूं वटि अचो, मां तव्हांखे उद्धार ॾींदुमि। हिन हिकिड़ो वचन ईअं ज़ोर सां पढ़ियईं। हिनखे ख़बर न हुई कि ॿाहिरि हिकिड़ो मजूर आहे जेको वञे वेठो, उहो इहो वचन ॿुधईं। हुन इहो वचन ॿुधी करे हुन प्रभु खे, यीशु खे एक्सेप्ट कयईं। तव्हां ॾिसी सघो था कि प्रभु जो जेॾी महिल कमु थिए थो कीअं थो थिए। उहो मजूर हुन हॉल जे पासे में लंघे पियो,
उन ॿुधाई कि तव्हां मूं वटि अचो, मां उधार ॾींदोमांव, सभु पाप मां खणंदुमि तव्हांजा। इहो ॿुधी करे उन मजूर जेको पाप में घिरियल हो, उन सिधो वञी करे यीशु मसीह खे अपनाई ऐं बपतिस्मा वरितई ऐं उन जीवन थी। इहा ॻाल्हि उन मजूर पंहिंजे हिकु दोस्त खे कई, जंहिं अची करे चार्ल्स स्पर्जन खे ॻाल्हि कई कि तूं ख़ाली जेॾीमहिल उन हॉल जी निरीक्षण पियो करीं तो इहो जेॾीमहिल वचन जोर सां चयो त इहो वचन कंहिं ॿुधो न, पर हिकिड़ो ॼणो मजूर पियो वञे, उन ॿुधई ऐं उनजो जीवन बदिलजी वियो, उनजे घराने जो जीवन बदिलजी वियो। इन रीति सां उन ॾाढा जीवन में अहिड़ा कम कयईं जंहिंजो कोई हिसाब ई कान्हे। छो छाकाणि त हिन जो जेको ॻाल्हाइण जो तरीक़ो हो उहो ॾाढो नम्र हो। हीउ ॾाढो माण्हू सां प्यार सां भरे ॻाल्हाईंदो। हिकु जेॾीमहिल सभा थिए पई ओॾीमहिल घटि में घटि 30 खां 35 हज़ार माण्हू हुआ। हीउ जेॾीमहिल अचे, अञा हिन अचण खां पहिरियों उते हलचल लॻी पई हुई, माण्हू चाहिनि पियो कि मूंखे सुठे में सुठी सीट मिले वेहण लाइ, पर जेॾीमहिल हीउ आयो ओॾीमहिल सभु कोई शांती हो। 35,000 माण्हू जीअं ई हू स्टेज ते आयो ऐं प्रभुअ नालो वरितई, तीअं सभु शांती आहे। तव्हां बि सोचे सघंदा आहियो 35,000 माण्हू हिकु ई सेकेंड में कीअं शांती सघंदा आहिनि। जीअं ई हुन ॻाल्हाइणु चालू कयो, सभु हुनजो वचन ॿुधण लाइ रेडी थी विया। तव्हां सोचो त सही कीअं कशिश हूंदी हुनजे ॻाल्हाइण में। ऐं उहो पंहिंजे बलबूते ते न, उहो चवंदो जेको मां ॻाल्हायां थो, जेके मुंहिंजा अखर निकिरनि था, उहे सभु प्रभुअ जी तरफ़ां आहिनि। ऐं थियो बि ईअं ई, 35,000 माण्हू हुनजो सुसमाचार ॿुधो ऐं आशीषित थिया। जॾहिं जॾहिं हीउ पंहिंजो मैसेज, पंहिंजो सुसमाचार बांटींदो त उन जूं पत्रियूं बि छपजंदियूं हुयूं। हीउ आर्तवारी मैसेज बांटींदो ऐं सूमर ॾींहुं पत्रियूं छपजंदियूं हुयूं ऐं ॿिए ॾींहुं वञी करे सभई पत्रियूं इहे अलॻि अलॻि जॻह ते विकामजंदियूं हुयूं। इन रीति सां उनखे उन मां जेकी धनराशि ईंदी हुई उन मां ई अलॻि अलॻि कलिसियूं ठाहींदो हो। ऐं हिनखे हिकिड़ो बोझ हो कि जेके अनाथ ॿार आहिनि, अनाथालय मूंखे ठाहिणो आहे, जेके वीचारा ॿार ग़रीब आहिनि, उन्हनि जे लाइ शिक्षा, उनजी पढ़ाई लाइ ई ख़र्चु करणु पियो चाहे। ऐं थियो ईअं, जेॾीमहिल हुनखे 20,000 जो पाउंडनि जो हिकिड़ो पुरस्कार मिलियो हिकु जॻह तां, त हिन 20,000 पाउंड मां उहा हिकिड़ी जॻह वरितई ऐं हुन हिकु अनाथालय ठाही। 1866 में हिकु छोकिरनि लाइ अनाथालय ठाही पहिरियों। पोइ 1867 में हिनखे ॿी काई धनराशि मिली। हिनखे जेके बि धनराशि मिलंदी हुई या हिनखे जेके गिफ्टूं मिलंदियूं हुयूं, छाकाणि त हीउ जेॾीमहिल सुसमाचार बांटींदो त हिनखे ॾाढा पब्लिक, ॾाढा माण्हू अची करे हिनखे गिफ्टूं ॾींदा। पर हीउ उन्हनि पैसनि मां वञी करे कुझु न कुझु अनाथालय जे माण्हुनि ॿारनि लाइ कुझु न कुझु वठी ईंदो, उन्हनि जी ज़रूरत पूरी कंदो, उन्हनि खे पढ़ाईंदो। ऐं 1867 में जेॾीमहिल हिन ॿियो अनाथालय चालू कयो, उहो छोकिरनि लाइ चालू कई, छाकाणि त हिनखे धनराशि मिलंदी पई वञे। हिनखे पंहिंजे जनमदिन जूं बि जेके गिफ्टूं मिलंदियूं हुयूं, जेके धनराशि मिलंदी हुई, सभु उन्हनि में बांटे छॾींदो। इन मां असां ॾिसी सघूं था कि हिनखे उन्हनि जे लाइ केतिरो बोझ हो, छाकाणि त हीउ जेको माण्हू हो चार्ल्स स्पर्जन, उनखे हिकिड़ो ई हो कि मां प्रभु यीशु मसीह खे कीअं ख़ुशि करे सघंदो आहियां, कीअं मां पंहिंजो जीवन उनखे ईअं नमूने बितायां कि प्रभु जेॾीमहिल मूंखे स्वर्ग में मिले त मां उनखे चई सघंदो आहियां कि मां तुंहिंजे लाइ जियुमि, मां तुंहिंजी इच्छा जे हिसाब सां ई जियुमि। इन हिसाब सां, इन रीति सां उन पंहिंजो जीवन जी जेकी बि दौड़ हुई ईअं आस्ते आस्ते पूरी कई। ऐं थियो ईअं 1867 में उन जेॾीमहिल ॿियो अनाथालय स्टार्ट कयो, हिनखे थोरी तकलीफ़ थी। हिनखे पेर में गांठ हुई त डॉक्टरनि चयूंसि तूं वञी करे किथे आराम कर, थोरा ॾींहं तूं भुलिजी वञ सुसमाचार ॾे। छाकाणि त हीउ जेॾीमहिल सुसमाचार बांटींदो हो, 1.5 2 कलाक हीउ बीहंदो हो, हीउ बीह करे ॻाल्हाईंदो हो ऐं उहो सुसमाचार बांटींदो हो। डॉक्टरनि हुनखे चयुसि रेस्ट करणी अथई, कि सुठी जॻह ते वञी करे 2-3 महीना तूं सभु भुलिजी वञ। हिनखे फ्रांस में वञणु सुठो लॻंदो, फ्रांस जो मैनहटन जेको शहरु आहे उते वञी करे हीउ रेस्ट कंदो, जेॾीमहिल कुझु हूंदो उते वञी रेस्ट कंदो। 2-3 महीने में जीअं ई उते फ्रांस वियो मैनहटन में, उते हू लिखंदो बि हो, छाकाणि त हीउ सुसमाचार बांटण सां गॾु गॾु हिकु सुठो लेखक बि हो। हिन केतिरा ई किताब लिखिया। हिन जा किताबनि जी मूंखे लिस्ट आहे, हिन जे किताबनि जी जेकी लिस्ट आहे उहा हीअं आहे: लेक्चर टू माई स्टूडेंट्स, ऑल ऑफ ग्रेस, अराउंड द विकेट गेट, एडवाइस एंड सीकर्स, द सोल विनर्स, मॉर्निंग एंड इवनिंग। अहिड़े टाइप जूं हिन 60 खां वधीक किताबूं लिखी। ऐं उन्हनि जी जेकी बि कमाई थींदी हुई उन्हनि मां उहे सभु अनाथालय जे ॿारनि में ई ख़र्चु कंदो, उन्हनि जी पढ़ाई लाइ, उन्हनि जी देखभाल लाइ, उन्हनि जी मेडिकल लाइ उहो सभु ख़र्चु कंदो। ऐं थियो ईअं कि हीउ जेॾीमहिल स्वस्थ थी करे वापसि आयो, हिन वापसि सुसमाचार फैलाइणु चालू कयूं, पर बीमारी हिनखे घर करे छॾियो। वरी 1980 में हिनखे तकलीफ़ थी, हिनखे पेरनि जी जेकी गांठ हुई उहा वधंदी पई वञे। पर तंहिं हूंदे बि हीउ पंहिंजे पादरियुनि खे ऐं पंहिंजे डॉक्टरनि खे चए पियो
गांठ मुंहिंजे पेर ते आहे, मुंहिंजे लेफ्ट लेग में आहे, मुंहिंजी ज़बान में कान्हे। सुसमाचार मुंहिंजी ज़बान ॻाल्हाईंदी आहे, मुंहिंजो पेर न ॻाल्हाईंदो आहे। मुंहिंजे हिकु पेर में गांठ आहे त मां हिकु पेर ते बीह करे सुसमाचार फैलाईंदुमि। प्रभु लाइ अहिड़ो प्यार ॾिसी करे हिन जा जेके पादरी दोस्त हुआ ऐं जेके हिन जा डॉक्टर हुआ उहे बि हिनखे कुझु चई न पिया सघनि। त हू ॾिसनि पिया कि हिन जो प्यार प्रभु प्रति कहिड़ो आहे। जेको माण्हू चए थो कि मुंहिंजी हिकु टंग में ॻोड़ी आहे, ॿिए में न आहे, मां हिकु टंग ते बीह करे सुसमाचार फैलाईंदुमि, छाकाणि त मुंहिंजी ज़बान सुसमाचार फैलाईंदी, मुंहिंजो पेर न। अहिड़ो प्रभु जो प्यार ॾिसी करे तव्हां बि सोचे सघंदा आहियो कि हुनजो जीवन कीअं हूंदो। आस्ते 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 हुनजो जीवन उहो प्रभु जे प्रति जेको बि हुनखे ईअं लॻंदो कि न मूंखे हाणे हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे, उहो कंदो हो। आख़िरकार हिकिड़ो वॾो हॉल ठाहिणो हो जिते घटि में घटि 15 खां 20 हज़ार माण्हुनि जी कैपेसिटी हुजे। हिन इंग्लैंड जी गवर्नमेंट खे ख़त लिखियो कि मूंखे हिकु अहिड़ो वॾो हॉल खपे जिते 15 खां 20 हज़ार माण्हू अची करे सरमन ॿुधनि, सुसमाचार ॿुधनि। ऐं इहा उनजी विनती इहा क़बूल कई वई। हुनखे हिकु सेसेक्स जे शहर में उते 20,000 माण्हुनि खे जेतिरो वेही सघनि उते ज़मीन ॾिनी वई। हिनखे आस्ते आस्ते धनराशि मिली ऐं हुन उहो धन सां गॾु उहो उते उहा हॉल जी स्थापना कई। अॻिते हली करे ॾिसूं था त हिन हिकु कॉलेज जी स्थापना कई जंहिंजो नालो अॼु स्पर्जन कॉलेज आहे। ओॾी महिल हिन ॾिठई कोई पास्टरनि जे लाइ हिकिड़ो कॉलेज हुजे, पास्टर्स कॉलेज नालो ॾिनो। अॼु हीउ सभिनी हंधि ध्यानु ॾींदो कि पास्टरनि खे बि पढ़ाइण लाइ, पास्टरनि खे बि शिक्षा ॾियण लाइ कि कीअं प्रभु यीशु मसीह जो सुसमाचार फैलाइणो आहे। तव्हांखे उनजी ट्रेनिंग ॾियण लाइ मूंखे कॉलेज जी ज़रूरत आहे। हिन कॉलेज ठाहियो। इन शॉर्ट हुनजो ध्यानु सभिनी हंधि हो कि मूंखे कॉलेज ठाहिणो आहे, मूंखे अनाथालय ठाहिणो आहे, मूंखे सभा करणी आहे, त हुन लाइ जॻह खपे। हीउ माण्हू ख़ाली सुसमाचार फैलाइण में न पर दिमाग़ी तौर सां हर हंधि होशियारु हो। हिन जो दिमाग़ हर हलंदो हो, छाकाणि त प्रभु हिनखे सामर्थ्य ॾींदो रहंदो। हीउ चवंदो हो कि न, मां प्रभु लाइ जेको कुझु कंदुमि मां प्रभु जी मर्ज़ीअ लाइ, प्रभु जी इच्छा लाइ कंदुमि। ऐं हिन सां ॾिसी सघंदा आहियूं कि हर प्रभुअ जी जेकी मर्ज़ी आहे हिन जे जीवन में पूरी पई थींदी वञे। धीरे 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 हिन जी ख्याति वधंदी रही। उहो इंग्लैंड जे हर शहर में वञी करे सुसमाचार बांटींदो हो। इन करे हिनखे हिकिड़ो दर्जो मिलियो, हिकु हिनखे नालो मिलियो, प्रिंस ऑफ प्रीचर्स। हिनखे इहा ख्याति मिली। इहो ॾिसी करे कुझु पादरी हिन खां जलण लॻण लॻा। छो? छाकाणि त असां माण्हू आहियूं। केॾी महिल कुझु पादरी हिन खां चवनि पिया न हीउ एतिरो छा आहे। छो? छाकाणि त हिनखे उहा ॻाल्हि कुझु पादरियुनि खे हिनखे न ॻाल्हि वणंदी। छाकाणि त हीउ जेॾी महिल प्रचार कंदो त हथ में रुमाल ईअं फैलाए करे उहो ॻाल्हाईंदो, पर उनजी फैलाइण जी, रुमाल फैलाइण जे करे उहो कुझु सम्झाइणु चाहींदो। पर कुझु पादरी हिन जी टीका करणु लॻा कि पादरी खे ईअं न करणु घुरिजे, हवा में रुमाल न फैलाइणु घुरिजे। पर हिन उन्हनि जे मथां कुझु बि ॻाल्हि जो ध्यानु न ॾिनो। ऐं आख़िरकार उन पंहिंजे 25 साल सेवकाई में पूरा कयो। जेॾी महिल हिन 25 साल सेवकाई में पूरा कयईं त हिनखे हिकिड़ो इंग्लैंड जे सरकार तरफ़ां हिकु पुरस्कार मिलियो, धनराशि मिली। ऐं उन धनराशीअ में मिली करे हुनखे ईअं चयूंसि कि इहो धनराशि तूं कंहिं बि अनाथालय में या किथे बि तूं दान न कंदे, तूं पंहिंजे लाइ किथे सुठी जॻह ते घर वठी करे उते आराम कंदे। छो? छाकाणि त इंग्लैंड जी गवर्नमेंट खे बि ख़बर हुई जेकी बि हिनखे असां धनराशि ॾियूं था हीउ सेवकाई में लॻाए थो छॾे, हिनखे पंहिंजे लाइ कुझु न खपंदो। आख़िरकार थियो ईअं, जेकी हिनखे हुन धनराशि मिली त उन मां हिन जिते हू रहणु वेंदो, हिन जो चहीतो जेको प्लेस हो, जेकी जॻह हुई जिते हू शांतीअ सां रहंदो, उहो फ्रांस में मैनहटन हो। उते मैनहटन में वञी करे हिन जॻह वरितई ऐं उते हिकिड़ी नंढी जॻह में हिकिड़ो घरु ठाहियईं जिते हू लेखक वांगुरु वेही करे ॿियो किताब लिखंदो। ऐं आख़िरकार 1892 में हिन जी तबियत अञा ख़राबु थींदी वई। डॉक्टरनि हिनखे चयो कि तोखे आराम जी सख़्तु ज़रूरत आहे। हीउ 1891 में फ्रांस में पंहिंजी जेकी जॻह हुअसि मैनहटन में उते वियो, उते वेही करे लेखक वांगुरु सभु लिखंदो हो। छो? छाकाणि मां तव्हांखे ॿुधायो कि हीउ सुसमाचार बांटण सां गॾु गॾु हिकु सुठो लेखक बि हो। हिन जा किताब ऑल ओवर इंग्लैंड में त विकामजंदा हुआ, आसे पासे में जेके बि फ्रांस, यूरोप में जेके बि देश आहिनि उन्हनि में हिन जूं किताबूं विकामजंदियूं हुयूं। उन्हनि मां बि जेको बि धनराशि ईंदी हुई, जेको बि कॉपीराइट हो, उनखे सेवकाई में लॻाए छॾी। आख़िरकार हुनजो 1892 में संत जी तबियत अञा वधीक ख़राबु थी ऐं ॿियो कुझु न। उनखे हाणे ईअं न पियो सम्झ में अचे त मां छा कयां, छाकाणि त हिन जी जेकी गांठ हुअसि, पेर जी जेकी गांठ हुअसि, उन में तकलीफ़ वधंदी पई वञे। उनजे करे हिन जा ॿिया जेके ऑर्गन आहिनि उहे बि तकलीफ़ में अची विया ऐं उनजी तबियत ॾाढी ख़राबु पई थींदी वञे। आख़िरकार 31 जनवरी 1892 में हू हिन पृथ्वीअ खे छॾे करे प्रभु जी महिमा में शामिलु थियो। असां ॾिसी सघंदा आहियूं चार्ल्स स्पर्जन
जे पंहिंजी सॼी ज़िंदगी 15 सालनि जी ज़िंदगी जी स्टार्ट खां वठी करे पंहिंजी ज़िंदगीअ जा जेतिरा बि साल हिन पृथ्वी ते जियो प्रभु जी इच्छा लाइ प्रभु जी मर्ज़ी लाइ जियो। असां ॾिसी सघंदा आहियूं कि उहो केतिरनि जे लाइ आशीष जो कारण ठहियो, उहो अनाथालय ठारायईं। हुन पैसनि खे हिन वक़्तु असां ॾिसी सघंदा आहियूं पैसनि जे करे माण्हू छा छा था कनि। उन्हनि खे जेके पैसा ईंदा हुआ, जेके बि धनराशि ईंदी, उहो सभिनी खे दान करे छॾींदो, सभु सही कमु कंदा। असां बि हिन जे जीवन मां चार्ल्स स्पर्जन जे जीवन मां सिखी सघंदा आहियूं कि कीअं प्रभु जी मर्ज़ी ऐं प्रभु जी शेवा जेॾी महिल कंदासीं त असांखे काई लोभ कोई लालच न थींदी। असांखे बि चार्ल्स स्पर्जन जी हर सुसमाचार मां सिखणो आहे कि कीअं सुसमाचार बांटबो आहे। छो छाकाणि त हिन कीअं सुसमाचार बांटबो आहे, कीअं छा कबो आहे, उहो सभिनी खे हिन सेखारियो। ऐं हिन जो असरु ईअं थियो कि हुन जा जेके शागिर्द हुआ उहे हुन खां बि सुठे नमूने बांटींदा हुआ। आस्ते 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 उतां जी जेके बि पादरनि जी जेकी सेवकाई हुई उहा इंग्लैंड खे छॾे अलॻि अलॻि देशनि में वेंदी। असां बि ॾिसूं, असां बि हिननि जे जीवन मां सिखी सघंदा आहियूं कि असां बि चार्ल्स स्पर्जन वांगुरु सुसमाचार खे बांटूं। छाकाणि त प्रभु जो वचन चए थो, तुम जगत के छोड़ तक जाओ और मेरे सुसमाचार को बांटो। पर प्रभु जो वचन थो चए, ऐं प्रभु जो जेॾी महिल वचन चए त हुनखे ॿुधी करे अणबुरो न कबो आहे, उन ते हलंदासीं त असां बि आशीष त पाईंदासीं। ऐं असांजी पीढ़ी लाइ, असांजे ॿारनि जे लाइ, असांजे माइटनि लाइ, असांजे आसे पासे वारनि लाइ असां आशीष जो कारण ठहंदासीं। छाकाणि त प्रभु नथो चाहे कोई बि नष्ट थिए। जेॾी महिल असां आशीष जो कारण ठहंदा आहियूं त प्रभु जो वचन बांटींदा आहियूं, ऐं प्रभु जो वचन ॿुधी करे जेके असांजो प्रभु जो वचन ॿुधंदा उहो प्रभु यीशु मसीह खे मञींदा ऐं हुनजे नक्श कदम ते हलंदा, ऐं उहे बि नास न थींदा। छाकाणि त प्रभु कॾहिं बि न चाहींदो आहे कोई नास थिए। इन करे प्रभु वाट जोड़े वेठो आहे, इन करे हू धीरज धरे वेठो आहे। असां बि चार्ल्स स्पर्जन जे जीवन मां इहे सभु सिखूं ऐं ॿियनि जे लाइ आशीष जो कारण ठहूं। असां पंहिंजे जीवन खे प्रभु जे हवाले करे छॾियूं। असां सम्झी सघंदा आहियूं असां बि फैमिली वारा आहियूं, पर जेतिरो थी सघे प्रभु जे लाइ इस्तेमालु थियूं, उन जी मर्ज़ी ते हलूं, उन जे वचन ते हलंदासीं त हर कोई भलाई जो ई थींदो, हर शइ भलाई में ई तब्दील थींदी। छाकाणि त प्रभु जो वचन चए थो, मां सभु जेको बि कुझु कंदो आहियां मां सभु भलाई लाइ कंदो आहियां। प्रभु तव्हां सभिनि खे आशीष ॾे।